मतलब दोस्तों जी जो माशाल्लाह दिलबर प्रोडक्शन जो एल्बम हुयो उन तक़रीबन गीत थी विया आहिनि। बाक़ी कुछ जेके आहिनि चंद ॾींहंनि में इंशाल्लाह थी वेंदा। उस्ताद इरफान समो जी मौसीक़ी में तमामु ख़ूबसूरत लेटेस्ट एल्बम ऑडियो लैब स्टूडियो में असो प्रोड्यूसर तमामु बहितरीन इंसान हाजी भाग साहब तव्हांजे साम्हूं आहे। असांजा दोस्त ॿिया जेके शाइर भाविनायत भुट्टो साहब गॾाए असां सां सॼी संगत गॾाए डॉक्टर फ़हीम शेख मास्टर नंढड़ो असां बहितरीन फनकार ख़ालिद भागत रुस्तम ख्वावड़ मुनवर लाशारी ऐं ॿिया दोस्त जिन जा गीत थिया कुछ वरी चंद ॾींहंनि में इंशाल्लाह थी वेंदा। इंशाल्लाह बेफ़िक्र रहो। अल्लाह पाक करम बेहतरीन एल्बम ख़ूबसूरत एल्बम तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। उस्ताद इरफान समो साहब तव्हांजे साम्हूं आहिनि। डॉक्टर फ़हीम जी भी ख़ासि महिरबानी जी पंहिंजी कंपनी लाइ कमु कंदो आहे। ॿियनि जे लाइ बि मुंहिंजो प्यारो शागिर्द रियाज़ मौलाई भी वेठो आहे हिते। सॼी संगत सागर शाह सभिनी दोस्तनि जूं अल्लाह पाक ख़ुशि रखे। अल्लाह पाक हिन एल्बम खे रंग लाईंदो। इंशाल्लाह सुपर हिट थींदो। 2022 जो ख़ूबसूरत एल्बम साबित थींदो। उस्ताद खान साहब जी मेहरबानी। उस्ताद खान साहब इरफान बाबा समो साहब बलब्ज़ तव्हां हिन एल्बम जे बारे में। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे सलाम क़बूल पवे। अॼु ॾाढो सुहिणो कमु मुमताज़ हमेशह मौला हिन खे हयाती ॾे ऐं ही मुमताज़ जो नालो ई हिकिड़ो कामयाबी जी ज़मानत आहे। ऐं दिलबर प्रोडक्शन जो ॾाढो सुहिणो ऐं हिकिड़ो फोक जो नओं स्टाइल खणी असां अची रहिया आहियूं। उमेदु कयूं था तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। साईं डॉक्टर फ़हीम साहब अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि जी महिरबानी।